अस्सलामु अलैकुम भाइरो। जी तो जैसा पढ़ंदासीं सिफ़त वस्फ़ी छा आहे। त हिन वीडियो खां अॻु में असां इसम जा क़िस्म, ज़मीर जा क़िस्म, सिफ़त जी वस्फ़ उनखे असां मिसालनि सां सम्झी आयासीं, पढ़ी आयासीं जुमलनि में। त हिन खां अॻी वीडियो में असां सिफ़त जा क़िस्म पढ़िया हुआ। त अॼु असां पढ़ंदासीं सिफ़त जो पहिरियों क़िस्म सिफ़त वस्फ़ी छा आहे। त वस्फ़ी लफ़्ज़ जी माना छा आहे। वस्फ़ी लफ़्ज़ जी माना आहे ख़ूबी या ख़राबी। वस्फ़ी लफ़्ज़ जी माना आहे ख़ूबी या ख़राबी, यानी या उनजी सुठाई हुजे या उनजी बुराई हुजे। त हाणे असां उनजी वस्फ़ पढ़ंदासीं। जेका सिफ़त इसम या ज़मीर जो गुण, अवगुण या ख़ासियत ॾेखारे तंहिंखे सिफ़त वस्फ़ी चइबो आहे। जेका सिफ़त इसम या ज़मीर जो गुण, अवगुण या ख़ासियत ॾेखारे तंहिंखे सिफ़त वस्फ़ी चइबो आहे। यानी इसम या ज़मीर जी सुठाई या ख़राबी जेको लफ़्ज़ ॾेखारे उनखे असां सिफ़त वस्फ़ी चवंदासीं। मिसाल असां उनखे मिसाल सम्झंदासीं। कारो, सुठो, नऊं, ऊनू, बहादुर, दिलेर, ख़राब, ईमानदार, तेज़। हाणे ही जेके बि आहिनि इहे सभु छा आहिनि, सिफ़त वस्फ़ी आहिनि, यानी सिफ़त आहे। हाणे वस्फ़ी आहिनि ऐं इनखे असां वधीक सम्झण जे लाइ इनखे जुमिला में सिखंदासीं। जुमलनि में जुमिला ऐं मिसाल। नूर नबी सुठो छोकिरो आहे। नूर नबी सुठो छोकिरो आहे, यानी सुठो छा आहे हिते उनजी वस्फ़ आहे, यानी नूर नबी छा आहे वस्फ़ आहे, ख़ूबी आहे। त इहो छा आहे सिफ़त वस्फ़ी आहे। ऐं असां ॿिए जुमिले में सिखंदासीं। हू बूट कारो आहे। हू बूट कारो आहे, जेको छा आहे कारो आहे, यानी इहो कारो छा आहे उनजी बूट जी वस्फ़ आहे। त असां अॼु टियों जुमिलो पढ़ंदासीं। उठ पखी डिघो आहे। उठ पखी डिघो आहे। हाणे डिघो छा आहे, इहा उनजी वस्फ़ आहे, कंहिंजी उठ पखी जी वस्फ़ आहे। त इहो डिघो छा आहे, इनखे असां सिफ़त वस्फ़ी चवंदासीं। हाणे सिफ़त वस्फ़ी जा असां मिसाल पढ़ी वियासीं। हाणे मश्क आहे, हल करियो ऐं कमेंट्स में ॿुधायो जीअं ख़बर पए तव्हांखे सम्झ में वीडियो में आई या न आई। त जावेद सुस्त ऑफ़िसर आहे। जावेद सुस्त ऑफ़िसर आहे। त इन में सिफ़त वस्फ़ी कहिड़ो आहे, कुतो ॻाढ़ो आहे। कुतो ॻाढ़ो आहे। त इन में सिफ़त वस्फ़ी कहिड़ो आहे। ऐं उन खां पोइ असां लास्ट जुमिलो जेको असांजो आहे, आऊं अमीर आहियां। आऊं अमीर आहियां। त इन में सिफ़त वस्फ़ी कहिड़ो आहे। त असां अॼु जी हिन वीडियो में सिफ़त वस्फ़ी जे बारे में सिखियासीं, उनजी लफ़्ज़ी माना सिखियासीं ऐं उनजी वस्फ़ पढ़ियासीं, उनजा मिसाल पढ़ियासीं, उनखे जुमिलनि में इस्तेमालु कयोसीं ऐं उनजी जेका मश्क उनखे उहा तव्हांखे ॾिनीसीं। ऐं उन खां पोइ त असां जेके सिफ़त जा ॿिया क़िस्म आहिनि उन्हनि खे ईअं पढ़ंदासीं, उनखे ईअं सम्झंदासीं, उनजा मिसाल वांगुरु पढ़ंदासीं। ऐं अॼु जी वीडियो में तव्हांखे उमेदु आहे घणी कुझु नॉलेज मिली हूंदी। नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।